सुप्रीम कोर्ट में प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट के खिलाफ दरख्वास्तुनि जी ॿुधणी दौरान चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पार्लियामेंट को सुठो कमु करे थी त ख़त्म न करणु घुरिजे। घटि में घटि अमरीकी सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जो मिसाल त ॾियो। संदन लेवल एतिरी न किराई वञे जो न्यू जर्सी जी अदालत जे फ़ैसिले खे मिसाल तौर पेश कयो पियो वञे। सुप्रीम कोर्ट पंहिंजा अख़्तियार उरांगे त क़ानून साज़ी सां दुरुस्त नथो करे सघिजे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि जे वारसनि खे मुआवज़ो ॾियण जी दरख़्वास्त ते अॻिभराई जी रिपोर्ट तलब। अदालत JIT ऐं सूबाई टास्क फोर्स खे ॿियनि गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा जो टास्क ॾेई छॾियो। खैरपुर जे ॻोठ गुजो में फुलपोटा बिरादरी जी मिंदुरनि में झेड़ो, हिकु ॼणो क़तल, 5 ज़ख़्मी। ख़ादिम हुसैन फुलपोटो जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। धुरिन में छिकताण। ओस्ता मोहम्मद में हथियारबंदनि जे घर ते हमले में ज़ाल ऐं मुड़िस बेदर्दी सां क़तल। संदन 3 ॿारड़ा मर्णिंग। पुलिस वाक़े खे पुराणी दुश्मनी जो नतीजो करार ॾेई छॾियो। चौहट जमाली भरिसां औरत पुरस्टार नमूने फ़ौत। ॾेरनि ते तशद्दुद करे माण जो इल्ज़ाम। पुलिस 2 ॼणनि खे लॉकअप करे छॾियो। लाड़काने जी ख़ानगी अस्पताल में वियम दौरान ग़लत ऑपरेशन सबबि औरत फ़ौत। शगुफ्ता कलहोड़ो न्याणी खे जनम ॾियण खां पोइ दमदणी हवाले कयो। सेंटर ते छापो, 2 मुलाज़िम गिरफ़्तार। उडेरोलाल जे ॻोठ हाफ़िज़ अली मोहम्मद ॾेथो में ॻोठाणनि तरफ़ां मंशियात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि जो चवणु आहे त समाजी बुराइनि ऐं मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कार्रवाई न कई वई त SSP मटियारी जी ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज। मदईजी में बिजली बंदि रखण ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल। एहतजाजी मुज़ाहिरो। छाछरे में ॻोठाणनि तरफ़ां हेस्को जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो कयो। लाड़काने में शहीद बेनज़ीर भुट्टो लॉ कॉलेज जे शागिर्दनि तरफ़ां फ़ीयुनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ एहतजाजी रैली ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त शागिर्दनि खां 15,000 रुपया फ़ी उगाइण जो नोटिफिकेशन जारी करे वॾी ज़ियादती कई वई आहे। फ़ीयुनि में इज़ाफ़ो फ़ौरी तौर वापसि वरितो वञे। अवामी शाइर उस्ताद बुखारी जी 31वीं वरसी मल्हाई पई वञे। संदसि गीत अॼु बि किरोड़े दिलनि ते छायल। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में न्यूज़ीलैंड ऐं नीदरलैंड जी टीमुनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे।